आर्कियोलॉजिकल जेके साइट्स आहिनि सिंध मंझि जो हुनजे मुतलिक़ तव्हां जेके तहक़ीक़ात कयूं आहिनि तव्हांखे जेके ख़बरूं आहिनि पंहिंजो ठट्टो आहे ऐं मोहन जो दड़ो आहे ऐं मंसूर आहे हिते ख़ासि जेके आहिनि ॿियूं जेके तव्हांजे ज़हन में हुजनि हुननि जे मुतलिक़ कुझु असांखे ॿुधायो। असां बि ॻाल्हि कई त आसार क़दीमा सिंध जा जेके तमामु मुख्य अहम आहिनि जी आसार क़दीमा जीअं तव्हांखे मालूम आहे त असां तारीख़ जो हिसो आहिनि जी उहा उहे जेके आहिनि से क़ब्ल तारीख़ी दौर जा बि आहिनि ऐं तारीख़ी दौर जा बि आहिनि इन सां दिलचस्पी ख़ासि तरह इन करे थी त सिंध जी तारीख़ तंहिं जो मुतालो कजे ऐं छाकाणि जो आऊं घणे वक़्त खां वठी पियो सिंध में घुमंदो हुउसि ॾिसंदो हुउसि दड़ा अहिड़ा इन करे ॾांहुं तवजो थियो ऐं जीअं मूंखे मौक़ो मिलियो 1950 में सिंध फेडरल गवर्नमेंट में जॉइन करण जो ऐं कराची में रहण जो आसार क़दीमा जो को खातो डिपार्टमेंट आहे फेडरल गवर्नमेंट जो कंहिं सां राब्तो क़ाइमु कयो ऐं उन्हनि खे मुतवजह कयो इन ॻाल्हियुनि लाइ। ऐं मूंखे यादि पहिरियों जेको इन सिलसिले में जेके ॻाल्हियूं थियूं से पहिरीं हुई जंहिंखे असां बंबोर चऊं था उते मूं कोशिशि कई त जेके बि माण्हू सरसूफ़ वारा हथनि खे वठी वञा उन में ॾेखारे उहे हिकिड़ियूं ॿियूं शयूं त हिकु दफ़े मरहूम मुमताज़ हसन साहिब जेको फाइनेंस सेक्रेटरी ऑफ फेडरल गवर्नमेंट जो ऐं मिस्टर क्यूरियन जॾहिं मूंखे ज़िक्र कयो आहे फ्रेंच मैन हो पर आसार क़दीमा जो डायरेक्टर हो काज़ी अहमद मियां अख्तर मरहूम असांजो दोस्त हो ऐं ॿिया बि के उन्हनि सभिनी खे वठी असां आउं वियुसि बंबोर ते उते रूबरू वेही उनखे मूं सॼो सम्झायो त हीउ जेको आसार आहे सो यकीनी देबुल आहे ऐं इन खे इन नुक़्ते नज़र सां ॾिसणु घुरिजे न ते मुमताज़ साहिबु चयो तव्हां इन ते लिखो ऐं पोइ उहो को मकालो पेश थिए त पोइ उन ते वधीक गौर कयूं ऐं ख़ैर उहो मकालो पोइ आसार क़दीमा जे मातहत मूं मकालो पढ़ियो जंहिंमें कराची जा सभु जेके माण्हू लिखियल पढ़ियल आया पर उनजो एतिरो असरु थियो जो मुमताज़ साहिबु फाइनेंस सेक्रेटरी फौरन पैसा 10,000 खनि मंज़ूर कया त इन जी इब्तिदाई कोठाई थिए ॾिसो किलोमीटर छा आहे पोइ बंबोर मां वठी वियुसि खे मकली ते ठटे त मकली जो जेको मुक़ाम आहे सो रुॻो मुक़ाम कोन्हे को पर हिकिड़ो तारीख़ी आसार आहिनि ऐं उतां जे बादशाहनि जा असांखे समन जे बादशाही खां वठी ऐं वेंदे पोएं दौर ताईं मुग़ल दौर ताईं असांखे सभु उते मक़ाबल मिलनि थियूं न फ़क़ति इहो पर पथर जी संताशी गुलकारी न फ़क़ति इहो पर जेके उते कतबा अरबी ऐं फ़ारसी में लॻल आहिनि सो उते जी अदबी रिवायत जेका ठटे जी जेका क़ाबिलियत जेके उते शाइर अदीब तंहिंजियूं क़बरूं आहिनि तंहिंजी तारीख़ इहो सॼो जेको असांखे मिले थो ऐं उन खे पोइ वरी वधीक बि ॾिसंदो रहियुसि जॾहिं आउं हुउसि डायरेक्टर हिते इंस्टीट्यूट ऑफ एजुकेशन जो त मूं हिकिड़ो जेको नक्शो तयारु कयो पंहिंजे तरीक़े सां वेही ऐं हितां असांजा जेके शागिर्द हुआ तालीम जा जेके असांजे इंस्टीट्यूट में खे हमेशह उते वञी घुमाईंदो हुउसि त ऐं सम्झाईंदो हुउसि ऐं इन जे करे उन सां वधीक मुंहिंजो वास्तो थियो मकली सां ऐं पोइ मूं मखदूम मुज़मा जंहिंसां मुंहिंजी उन खां वठी दोस्ती हुई उन में दरा इहा ॻाल्हि हुई त हिन दिली ॻाल्हि हिन मुतवजह थींदो तंहिं करे मूं उनखे चयो त असां ठटे हलूं तव्हां बि हलो त उते हली वरी कैंप कयूं ऐं इन ठटे जे सभु जेका मकली आहे पंहिंजे सॼे आसार खे ॾिसूं पोइ उते मुसाफ़िर खानो हाणे मूंखे दर बंदि ॾेई अहिड़ी ऑफिस ठाहे छॾियो रस्ते जे कप ते मथां बकुबा अथसि ऐं इन मुसाफ़िर खानो ख़ाली पियो थियो हिते असां वञी कैंप कई पोइ 7 ॾींहं जेको हिते वञी कैंप में वेठासीं ऐं मखदूम साहिब ॾिसण सां वेठो पोइ सॼी मकली टुकड़ो टुकड़ो करे हुननि खे ॾेखारी उन वक़्तु मका पढ़ियासीं
ऐं जेके कतबा उनखे पढ़णु सेखारिया, सभु कुझु ॾिठा सम्झाया, त उनजो वॾो हिकिड़ो मुतालियो तमामु थियो। ऐं मां उहो चवंदो हुउमि असां सां वरी उहो जेको हुनखे सम्झ में आई ॻाल्हि असां वरी हुन सिंधी में लिखी हुई, त मकड़ीअ ठटे सां तमामु घणो वास्तो रहियो। जेके ख़ासि मकड़ीअ जा मक़ाम जो ॻाल्हियूं नाला के माण्हुनि जा? हा, इन मकड़ी जो मक़ाम आहे, ख़बर आहे त कम अज़ कम 3 मीलनि में ड्रिघो आहे ऐं सरासरी हूंदी आहे त पोणो मील वेकर आहे। हीअ मकड़ी जो मक़ाम शुरू थिए थो उत्तर पासे खां, ऐं पहिरियों पहिरियों जेको मक़ाम आहे सो आहे समन जो, समन सुल्तान जो, समन बादशाह जो। इहो मकड़ी जी जेका सफ़ा ओतिरी जेको छेड़ो आहे ऐं उन खे जुदा थी करे साम्हूं जेको शहर हो अञा बि उतर उनजे विच मां दरिया जो वाकिरो हो। हींअर ॾिसिजे थो जे वञी टिप ते बीहो दरिया जो वाकिरो हो पेट नज़र ईंदो, ॿिए पासे साम्हूं ई हुई ऐं हिन पासे छाकाणि साम्हूं ई में सभु रहंदा हुआ, ज़मींदार हुआ वक़्त जा, उहो त हाणे सुल्तान थिया, बादशाह थिया, त इतां पतण हूंदो हो जंहिंजे करे दफ़न हिते कंदा हुआ। ऐं उन वक़्त जो जेको असांजी फोकलोर में अवामी आखाणी में झंडो पातनी मशहूरु आहे, जेको चवंदा त पतण उतारींदो हो, माना त पतण वारा वॾा क़ाबिल हुआ, दरिया जो वकिरो त मां ॿेड़ी में माण्हू खे उखाड़ कसर जी ॻाल्हि कान्हे का। इहो त आहे उतिरो सफ़ा जेको छेड़ो जंहिंमें हिन वक़्तु जेके ॿ शाही तमामु वॾा आसार आहिनि, सो हिकिड़ो आहे पंहिंजो जाम निज़ामुद्दीन जेको आख़िरी बादशाह हो, वॾो लाइक़ु ऐं तमामु वॾो सम्झो त अहिड़ो बादशाह जेके उन वक़्त में कोन थी गुज़रियो, तमामु हिकिड़ो वॾो सुल्तान हो, उनजो मक़बरो आहे जेको निहायत शानदार आहे। अडावत जे लिहाज़ सां, इमारत साज़ी जे लिहाज़ सां उन ते कतबा लॻल आहिनि, न फ़क़्ति एतिरा पर उन ते शजरो बि लॻल आहे कंहिं हद ताईं। इहे सभु मुताले ठाहिया आहिनि, मूं शाया कयो आहे त इन जे आॾो वरी ॿियो जेको आहे आसार सो आहे दरिया ख़ान जो। ऐं दरिया ख़ान सिपह सालार बि हो, वज़ीर बि हो, जाम निज़ामुद्दीन जो वॾो वज़ीर हो, ऐं हिकिड़ो जाइबात मां हो जो हुनजे बारे में अवामी लेवल ते जे ॻाल्हियूं हलियूं थी, कोई यतीम ॿार हो, हीउ को रहंदो आहे, हीअं थियो हूंदो, तमामु घणियूं ॻाल्हियूं हम ऐं छोकिरी राठौड़ दरिया ख़ान जो किसो वरी इश्क किसो मशहूरु थियो अवामी लेवल ते। पर हू दरिया ख़ान लाचारी कबीले जो नौजवान हो जंहिं अची हिते नौकिरी कई, पहिरीं लखदीर वटि, लखदीर जेको सो वज़ीर हो जाम निज़ामुद्दीन जो, पहिरीं उन वटि नौकिरी कई, पोइ जाम साहिब वटि कई अची, त पोइ मक़सदु मुंहिंजो इहो हो त आउं हिते एतिरो मथे थियां जो सिंध जी हुकूमत जेका आहे सा लाशारनि खे सपोर्ट कयो, रिंदनि ऐं लाशारनि जी जंग हुई, त पोइ छो बि इहे त हुन पंहिंजी क़ाबिलियत सां जेको सॼी सिंध हुकूमत जेका हुई तंहिंखे लाशारनि जी सपोर्ट में कयो, ऐं उन में मक्सी बि शामिलु थिया, ॿिया थिया शामिलु, ऐं उन ते पोइ रिंदनि जे तरफ़ां वरी अरगुननि कानून बदल वरिती, पोइ वॾियूं लड़ायूं लॻियूं सिबी में, जंहिंमें दरिया ख़ान फतेह हासिल कई। इहे ॿ वॾा आसार आहिनि, पर इन्हनि खां सवाइ ॿिया आसार आहिनि। मुंहिंजे ख़्याल में छटी आहे जाम फतेह ख़ान जी आहे, ओरियां ॿी छटी आहे, यानी उहे नाला ॾेई ॼाण सां ख़बर थी पवे, पर हिकिड़ा समन सुल्तान जा जेके क़बरूं आहिनि से बिल्कुलु जाम निज़ामुद्दीन जे ॾखिणे पासे, पर थोरो उतर ते वारी कुंड ते लाॻीतो 4-5 क़बरूं आहिनि, मूं हुननि जो निशान कयो आहे। इहे जेके हुक्मराननि जूं आहिनि, छाकाणि उनजे मथां ताज लॻल आहिनि ऐं इहा हिकिड़ी निशानी आहे, या कंहिंखे इहा ख़बर कान पई पए अॻ में, त इहो सम्झो त हिकिड़ो निहायत तारीख़ी पुराणे में पुराणो जेको सिलसिलो आहे। तंहिंखां पोइ वरी अॻिते जीअं असां ॾखिण ॾे हलूं था त वॾो सिलसिलो थो अचे पियो, पर टुकड़नि में, या को लाॻीतो कोन्हे को, टुकड़नि में अरगुननि तुर्खाननि जो ऐं मुग़लिया सूबेदारनि जो। पहिरियों मिर्ज़ा ईसा तुर्खान वॾो जेको मिर्ज़ा ईसा बिन अब्दुल अली जेको वॾो हो, तंहिंजो सॼो सिलसिलो जेको आहे सो हितां समन सुल्तान खां विच मां कुझु विथी आहे, पर पोइ उनजो थो शुरू थिए। तंहिंखां पोइ वरी अञा अॻिते हलंदासूं त मिर्ज़ा ईसा जंहिंजो हिकिड़ो वॾो मक़बरो शाही आहे, उहो मिर्ज़ा ईसा ॿियो, उहो हो गवर्नर ॾखण जो, मुंहिंजे ख़्याल में तौज़ीन में जो पोइ वरी उनखे हिते लाश खणी आया, दफ़न कयूं, वॾो शानदार मक़बरो आहे। ऐं उनजे भरिसां जान बाबा जो मक़बरो आहे। इहे वरी ॿियो ग्रुप आहे, पर हिते सभु
अरगुन तूफ़ान जो सिलसिलो बि अचे थो। मिर्ज़ा शाह हसन जो कोन्हे को मिर्ज़ा शाह हसन खे दफ़न कयऊं मके शरीफ़ में। तंहिंखां पोइ वरी मुगलिया सूबेदार जेके हुआ, जेके पोइ वरी मुगलिया दिल्ली हुकुमरानी में जेके आहे उन्हनि जा शुरफा ख़ान वग़ैरह ॿियनि जा मक़बरा आहिनि। ऐं सम्झो उन खां सवाइ ॿिया जेके आहिनि मक़बरा सिंधी वक़्त जे वॾियनि जा, दरवेशनि जा ऐं जेके शाइर हुआ उन्हनि जा। रस्ते खां ॾखिण पासे अञा मकबरी यकी हले थी अॻिते, तंहिंमें मशहूरु जेके मक़बरा आहिनि ॿिनि बुज़ुर्गनि जा आहिनि। मखदूम मोहम्मद मुईन ठटवी जंहिंमहिल हज़रत शाह अब्दुल लतीफ़ थींदो हो, ऐं मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जेको पंहिंजे वक़्त जो वॾो फ़क़ीर थी गुज़रियो। त इहा वॾी हिकिड़ी सम्झो त तारीख़ आहे मकबरी जो हिकिड़ो। इट इज़ ए मेट्रोपोलिस, यानी हिकिड़ो जेके गुज़री विया आहिनि वीचारा तन जो वॾो हिकिड़ो शाही सिलसिलो आहे। चओ त मुल्ला बि को आहे जी क़बर चवंदा मुल्ला जी वॾी क़बर आहे। ईअं आहे मुल्ला लुत्फ़ जी क़बर कुझु उतरे भाङे में, उतरे भाङे में मुल्ला लुत्फ़ सां वटि मशहूरु आहे। हकीम जो नालो अब्दुल रहमान हो, मुल्ला अब्दुल रहमान। ऐं लुट जी माना हूंदी त जिते ईंदो हो मानी खाईंदो हो या खाराईंदो हो त लुट लाइ ॾींदो हो। हुनजे नाले ते वरी ॿिया बि घणियूं ॻाल्हियूं ऐं जेके अवामी माण्हू ॿुधियूं आहिनि, पर मुल्ला अब्दुल रहमान पंहिंजे वक़्त जो तमामु मशहूरु माण्हू हो ऐं वॾी दिलचस्प शख़्सियत हो जो माण्हुनि खां एॾो मुतासिर हुआ। तंहिंखां पोइ अब्दुल्ला शाह जी क़बर आहे जेका हींअर तमामु ते वॾो मेलो लॻे थो। ऐं अब्दुल्ला शाह कंहिं हद ताईं तारीख़ी तौर ते साबितीअ ते कोन थी मिले, पर रिवायतुनि में आहे त उहो वॾी बुज़ुर्ग हो जंहिं पहिरीं मेमून कम्यूनिटी जेके असां मेमून था चऊं उन्हनि खे मोमिन सॾियईं, उनखे मुस्लमान कयईं। इहे ठटे जा रहाकू हुआ। पोइ हितां काठियावाड़ कच्छ से मुल्क में वञी पकड़िया। ऐं जेको पहिरियों मोमिन जेको मुस्लमान थियो आहे ख़लीफ़ो हो अब्दुल्ला शाह जो, सो ख़ुदि अब्दुल्ला शाह जे मक़बरे में अंदरि उते आहे। हा, इहो उते दफ़न थियल आहे। त अहिड़े क़िस्म जूं जेके ॿियूं बि क़बरूं आहिनि जेके निहायत मशहूरु आहिनि तारीख़ी तौर जेके तमामु वॾियूं आहिनि जिनखे ॾिसण वटि आहिनि। पर ॻाल्हि ते केसूं थी अथऊं ठटे में ऐं वठी विया सॼी जेका माण्हू खे इन में दिलचस्पी वठनि मकली खे सम्झो त असां महफ़ूज़ करायूं। वरी पोइ शाहजहान जी मस्जिद जेका तंहिंखे ॾिनी शाहजहान मस्जिद जी मरमत थियणु घुरिजे, इन तरफ़ तवजो। पोइ त यकी असांजी कैंप आई, सिधो आयासीं मंसूरे ते, दलोर ते अची रहियासीं। दलोर जे बंगलनि ते असां इंतज़ाम रखियो ऐं सॼी कैंप जो सॼी ॻाल्हि जो, ऐं उतां दलोर जे बंगलनि तां पोइ वरी आयासीं मंसूरे ते। त हीअ क़दीम में क़दीम शहर आहे जेको तारीख़ी तौर असांखे मालूम आहे। सिंध जी तारीख़ शुरू थिए थी मंसूरे सां कया ताईं, छाकाणि असांखे हवाला तमामु घणा मिलनि था। उन खां अॻु में हवाला केरु था मिलनि पिया। ऐं वॾे में वॾो सम्झो त हिकिड़ो खंडर आहे जेको कंहिं हद ताईं त हिंदुस्तान सॼो ॻोल्हे त वेॾा खंडरा कंहिं हिकु शहर जा किथे किथां मिलनि पिया, साॻे हिकु शहर जा। पोइ हिते अची सभिनि खे ॾेखारियोसीं। पोइ उन में जेको मिस्टर क्यूरल हो, जेको आर्कियोलॉजिस्ट हो तंहिं उहो हिकिड़ो मग़रिब जो माण्हू हो, क़िस्म जी ॻाल्हियूं अची वियूं। त इहे सभु जेके आहिनि से बेसिक रिकमेंडेशन्स कयूं त इहे ॻाल्हियूं सभु थियणु घुरिजनि। उन खां पोइ बि असां हिकु दफ़ा इन सिविल ऑफिसर खे, छाकाणि जो ज़रूरी सपोर्ट हुजणु घुरिजे उन ऑफिसरनि जे तरफ़ां। इहो त पहिरीं जेका लेवल हुई जंहिं ते असां कमु कयो। पोइ उन जा नतीजा निकिता त आख़िर पोइ अॻिते हली अची शाहजहान बादशाह जी मस्जिद जी मरम्मत थियल आहे। गवर्नमेंट जी ॻाल्हि खे कयो, उनजो एडवाइज़री आउं बि हिकिड़ो फर्द हुउसि। ऐं नेठ आख़िरकार जी मोगे बयानु कयो आहे त डॉक्टर F.A. ख़ान ऐं फज़ल अहमद ख़ान जॾहिं डायरेक्टर थियो क्यूरल खां पोइ, उहो वॾो हिकिड़ो लाइक़ु माण्हू, अञा बि ज़िंदा सलामत आहे, रिटायर कयो अथसि, वॾो लाइक़ु माण्हू आहे, तंहिं ॻाल्हि खे सम्झो। ऐं असां तमामु वॾे शान शौक़त सां वरी उनखे वठी आयुसि अची मंसूरे ते, त बीहारियोसीं। मंज़ूरी थी त हाणे जे खपाए छपाए कोटाई शुरू कजे। हिते कैंप लॻो, पोइ वॾे धाम धूम सां दोरनि सां शरनाइनि सां पहिरीं जेका हुते कोटाई थी तंहिंजी वरी मूंखे चई कोडर पहिरीं तूं आणे, माशाअल्लाह तूं आणा कोडर। उन सां गॾु डॉक्टर साहिब खे वठी वियुसि शादाब जे कुबल ते, जेको शाहपुर चाकर जे परियां आहे। निहायत गुलकारी जेका पथर में कंद थियल आख़िरी दौर में उनजा बहितरीन नमूना उते मिलनि था, उन खे महफ़ूज़ कराए वियो। डॉक्टर ख़ान पैसा मंज़ूर कया त उनजी मरम्मत थिए। अहिड़े तरीक़े सां ख़ुदाबाद वारो जेको आहे मक़ाबर आहिनि, ख़ुदाबाद जी भर्ती इहो निजी महफ़ूज़ जेका करण लाइ थियो, महफ़ूज़ थियो। कंहिं ताईं मरम्मत जो सिलसिलो बि शुरू थियो।
आसार क़दीमा जो सिलसिलो हो, पर इन खां ॿिए दौर में मूं अर्ज़ु कयो त हैदराबाद जो क़िलो हो, जंहिं ते वॾी कोशिशि कई कि सॼी जेका आहे दीवार जेका आहे असांजी बरबत थिए, पर असां पुॼी न सघियासीं। काफ़ी एडिटोरियल मज़मून लिखिया, पर हिकु आवाज़ तो कुझु नथो करे सघे न। असां वटि सिंध में एॾो मज़बूत आवाज़ कोन हो जो इन ॻाल्हियुनि ॾांहुं को तवजो ॾिए, न अवामी लेवल ते न हुकूमती लेवल ते। पोइ बहरहाल तंहिं हूंदे बि आगा मोहम्मद याकूब साहब जो डिप्टी कमिश्नर हो, तंहिं बाक़ाइदे ऑर्डर कयो ऐं क़िले खे न नुक़सानु रसायो वञे, ऐं हुन वॾी मदद जी सम्झो त मूंखे ख़ातिरी बि ॾिनी। पोइ नेक्स्ट ॾींहं जो इलाज इहो त सिंध में आर्कियोलॉजी जी सम्झो त ऑफिस हुजे, अॻे फ़क़ति लाहौर सर्किल हो जेको हिकिड़ो ई सर्किल हो। डॉक्टर ख़ान महिरबानी करे सदरन सर्किल क्रिएट कयो, जंहिंजो हेडक्वार्टर हैदराबाद में रखियईं, क़िले में ई रखियईं। पोइ उन जे करे असांजे लाइ सहूलियत थी। पोइ उमरकोट जे क़िले ते वियासीं, वरी उन खे बि कयोसीं तयारी का हिफ़ाज़त थिए, इन जो उते तकलीफ़ इंतकाब थिए, ऐं ॿियो उते म्यूज़ियम क़ाइमु करायासीं, जहिड़ो सिकल ब्लॉक में कयो आहे त भंबोर जो म्यूज़ियम, हैदराबाद जो म्यूज़ियम, उमरकोट जो म्यूज़ियम। इन समूरनि में सम्झो त आर्कियोलॉजी डिपार्टमेंट वारनि जी महिरबानी, पर आउं हुननि सां गॾिजी हुननि खे अॻिते करण में, इन ॻाल्हि खे वधाइण में सम्झो त मूं हिकिड़ी वॾी कोशिशि कई। ऐं इन खां पोइ वञी पहुतासीं रणीकोट जे क़िले ते वञी पहुतासीं, पर रणीकोट जो क़िलो एॾो परे हो जो उन ते को बि कमु फौरन थी न सघियो, पर उन ते काफ़ी कुझु सम्झो त उनखे तशहीर थी, शोहरत थी। ऐं पोइ हाणे वेझे दौर में, पोएं दौर में असां सम्झूं त 81-82 जी ॻाल्हि मूंखे यादि कोन्हे का, प्राय 82 जी ॻाल्हि या 81-82 जी, जॾहिं हिते मिस्टर अब्दुल्ला हो डिप्टी कमिश्नर या कमिश्नर हो हैदराबाद जो कमिश्नर, तंहिं वक़्तु पोइ वरी अब्बासी साहिब हो गवर्नर सिंध जो। उन वक़्तु हुन कमिश्नर अब्दुल्ला साहब जी कोशिशि सां सॼो रणीकोट ते इल्ज़ाम थियो, वॾो सभु ढमढड़ामो थियो, सभु अदीब ॿिया तारीख़दान उते पहुता ऐं मानियूं टिकूं उते थियूं, वॾो सेमिनार हलियो, तंहिं ते मज़मून मकाला पढ़िया विया ऐं सेमिनार ते इन ते क़िले ते वॾो तवजो थियो। ऐं अफ़सोस जी ॻाल्हि आहे जो असां वटि एॾी हिकिड़ी ज़हनी कमज़ोरी आहे जेका रुॻी असां वटि कान्हे का, सॼे ईस्ट में आहे, छाकाणि जो वेस्ट जी हैबत वेठल आहे, मगरिब जी एॾी हैबत वेठल आहे सॼे ईस्ट ते। ऐं तंहिंखां पोइ करंदड़ दौर में ग़ुलामी बि थी, तंहिंजे करे हर ॻाल्हि जेका चङी आहे असां वटि, सा असां चऊं था त शुरू ज़रूरु मगरिब खां थी हूंदी, मगरिब वारनि कई हूंदी। हर ॻाल्हि सम्झो सिंध ताईं त जेके बि केवड़े मशहूरु शयूं आहिनि, जेके ही सिकंदर बादशाही ठारायूं आहिनि या कयूं आहिनि, मिसाल इन तरीक़े सां इन ते मगरिब वारनि जा वॾा वॾा किताब लिखियल आहिनि, जिन खे वधीक चेक करणी, उनखे रद्द करण जी असां में ताक़त कान्हे, तंहिंजे करे असां उहे ॻाल्हियूं क़बूल कयूं था जेके ई हू चवनि था। पर उहे ख़ैर इहो ॻाल्हियूं थियूं, पर पोयूं ॻाल्हियूं जेके आहिनि तन में सम्झो वॾी हिकिड़ी सम्झो त प्रोपेगेंडा खे दख़ल आहे, जंहिंमें असांजे माण्हुनि जी वॾी कमज़ोरी आहे। मिसाल रणीकोट आहे, रणीकोट जो सॼियूं जेका आहे क़िले जी दीवार वग़ैरह जेका आहे, तंहिंजो सॼो आर्किटेक्चर जेको आहे सो सिंध जो पंहिंजो ऐं पोएं दौर जो आहे। पर कंहिं साहिब खां शुरू कयो त न इहो रोमन सदी ॿुधायो हूंदो, ॿिए चयो जो ग्रीक सदी ॿुधायो हूंदो, मतिलबु इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि सिंध वारा नथा करे सघनि। ऐं हिते जे माण्हुनि खे का अकुड़ी कोन हो, न हिमत हुई, न छा। ऐं टालपुरी दौर जो नथो थी सघे, छाकाणि जो टालपुर वटि एतिरी मिल्कियत ई कान हुई, हिमत ई कान हुई। हुनखे ख़बर कान्हे का थरपारकर जी सॼी जेका बॉर्डर आहे, मिठी खां वठी नए कोट खां वठी मिठी खां वठी वरी फ्री अचो उभरंदी बॉर्डर जेका आहे खैरपुर खां वठी, इन ते 20-24 नंढा किला वॾा मीरनि जे दौर जा ठहियल आहिनि, जेके माण्हू मशहूरु आहिनि। यानी रण में सॼी बॉर्डर खे हुन सेफ कयो, जो कमाल आहे हिकिड़ो वॾो। ऐं बाक़ी ॻाल्हि हुई त रणीकोट वारो क़िलो जेको सो नथी ठाराए सघिया। इहे सभु जेके ॻाल्हियूं आहिनि से उन्हनि ते गौर तलब आहिनि। उन वक़्त जा जेके शाइर आहिनि, शहर थिया आहिनि, रणीकोट जो क़िलो ठहियो आहे, जिते फारसी जा शहर ठहियल आहिनि, उहे सभु ॻाल्हियूं असां वटि मौजूदु आहिनि। मोहसिन ठटवी वॾो शाइर थी गुज़रियो आहे, उन जा बाक़ाइदे शहर आहिनि त क़िलो ठहे थो, पंहिंजी तारीख़ कढी आहे, हीउ सन आहे, इन जो नालो अली आबाद आहे, सभु कुझु सॼो वॾो नज़्म आहे उनजो मौजूदु आहे। उन खां सवाइ इहो थियो कॉन्टेम्पोररी जेको दौर जो माण्हू, पर उन खां पोइ मीर हसन अली ख़ान, यानी अमीरनि जी हुकूमत ख़तमु थी चुकी हुई वाक़ई, पर मीर हसन अली ख़ान जॾहिं अमीरनि जी हुकूमत हुई, पछाड़ी जो दौर नंढो हो त ख़बर हुअसि
तो उन हिकिड़ो सिंध जी तारीख़ ते नज़म सिंधी नज़म में आलीशान शाहनामो लिखियो आहे, तंहिंमें सॼी इन जेको रणीकोट जो क़िलो आहे उहो कीअं ठहियो आहे त उन तफ़सील ॾिनो आहे। पर हाणे इहे ॻाल्हियूं जेके असांजे पंहिंजूं छकनि जूं शाइदियूं आहिनि तंहिंजे करे असांखे एतबार कोन्हे। असांखे एतबारात को रूमी यानी को हुजे, ग्रीक हुजे, ॿाहिरियों माण्हू हुजे, तंहिंजे चवण ते असांखे वधीक एतबार आहे। जेसिताईं असां इन सम्झो तहकार ते नफ़्सी या न कमज़ोरी जेका असांजी ज़हनी आहे तंहिंखां मथे न ईंदासीं तेसिताईं असांजो कल्चर जेको सो तंहिं ते ॿियनि जी छाप लॻंदी ऐं असां चवंदासीं इहा असांजी ॻाल्हि आहे कोन का। बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिस्ते आहिस्ते साफ़ थींदियूं। ऐं ॿी ॻाल्हि थोरी मूं कोशिशि कई बखर जे क़िले जी, त बखर जो क़िलो जेको आहे सो वॾो तारीख़ी आहे। अञा ते उनजी भित जेका चौधारी बीठी आहे इन जो तफ़सील सां मुआइनो कयो, ॿेड़ी ते चढ़ी चौधारी वञी सभु कुझु करे, पर अफ़सोस जो एतिरी सम्झो न सभिनी हुकूमत जे कारीगरनि खे या ख़्याल जी डिपार्टमेंट खे एतिरी कान्हे सम्झो त एतिरा पैसा बि कयो आहे जो इन ॻाल्हि जो कुझु ख़्यालु रखी सघनि। बहरहाल आसार क़दीमा सां कुझु तल्लुक़ तमामु को घणो रहियो आहे, हद खां ज़्यादा, ऐं इन इलाही तारीख़ रोशन थी आहे, ॿियो सिंध जूं शयूं आहिनि से महफ़ूज़ थियनि जी जो कुझु ऐं का हुजे दड़े जे मुतलिक़। हा, मां चओ थी इहे जेके आसार आहिनि तन में जेके क़ब्ल तारीख़ी आसार आहिनि तन में सभिनीनि खां तव्हांखे ख़बर आहे त वॾे में वॾो जेके आसार आहे सो आहे मोहन जो दड़ो जेको असां वटि मौजूदु आहे, ऐं जंहिं ते त ख़ैर सॼी दुनिया जी तवजो थी आहे। यूनेस्को जे पारां उहा सम्झो त मंज़ूर थी आहे मोहन जो दड़े जी हिफ़ाज़त, ऐं उन जी जेका वॾी कमेटी ठही आहे मोहन जो दड़ो अथॉरिटी, तंहिंजो मेंबर आउं बि रहियो आहियां पोइ 15-20 साल खां वठी। उहो हिकिड़ो वॾो कमु थियो आहे जंहिंजी सम्झो त उनखे प्रोटेक्ट कयो वञे थो, उनजी हिफ़ाज़त कई वञे थी। पर मोहन जे दड़े खां अॻु जा या पोइ जा 4 आसार सिंध में तमामु वॾा आहिनि, ऐं उन मां हिकिड़ो आहे कोट ॾिजी। कोट ॾिजी जॾहिं असां हलूं था हितां वञूं था सखर ॾांहुं त कोट ॾिजी जे उलहंदे पासे वॾो हिकिड़ो मिटी जो दड़ो नज़र ईंदो तव्हांखे, जंहिंजी कोटराई थियल आहे। रस्ते जे उलहंदे पासे खॿे पासे रस्ते सां लागू ईंदो, इन जी कोटराई डॉक्टर F.A. खान कई। मूं हुनजो नालो अॻे वरितो आहे त तमामु वॾी हिकिड़ो महिनती माण्हू उन ई कई, ऐं उतां जेके आसार लधा तन खे हुन जंहिं नमूने सां इंटरप्रेट कयो आहे कोट ॾिजी वेयर, त उन मां इहो अंदाज़ो लॻायो वियो आहे त इहो कोट ॾिजी जेको आहे सो थी सघे थो त मोहन जो दड़ो खां अॻु जो हुजे। तंहिंखां पोइ आमरी आहे। आमरी फ्रेंच आर्कियोलॉजिस्ट वारनि हुनजी कोटराई कई आहे। आमरी लकी जे भरिसां आहे, त आमरी वेयर जेको आहे सो बि हिकिड़ो निहायत आगाह थी सघे थो त मोहन जो दड़ो खां पोइ जो हुजे या अॻु जो। इन्हनि ते बहस कंदड़ आहिनि, छाकाणि जो आर्कियोलॉजी में घणो करे ज़न ऐं गुमान खां कमु वरितो वेंदो आहे, तंहिं करे उसूल आहिनि ज़न ऐं गुमान जा, स्पेकुलेशन जा, पर आहे घणो करे स्पेकुलेशन। शयूं मिलनि थियूं उनजी हिकु जहिड़ाई, पोइ चवंदा त इहे साॻे वक़्त जूं आहिनि। हिकु जहिड़ाई माना त उहे साॻिया माण्हू हिकु जहिड़ा हुआ, हालांकि हिते वॾो शक करे सघिजे थो, पर ॿी त असां वटि का शायदि आहे कान का जो उन तरीक़े सां उन्हनि जो असां पोइ तर्जुमो करे सघूं। त आमरी आहे ऐं कोट ॾिजी आहे। तंहिंखां पोइ असां वटि अञा कदीम रोड़ी जे भरिसां जेके टकरियूं आहिनि जंहिंमें पथर जा जेके औज़ार आहिनि, उन में जेके वढण टुकड़ जा जेके पथर जा औज़ार आहिनि उहे उते तमामु मिलिया आहिनि घणा। ऐं ॿी आहे जेका गुजो आहे ठटे जे परियां, घारे ऐं ठटे जे विच ते टकरियूं आहिनि, ऐं उते पीर तुराब जी मज़ार बि आहे वॾो वॾी उल्लाह जी। उन्हनि टकरियुनि ते बि चिप्स पथर जूं जेके आहिनि से असांखे वढण टुकड़ जा औज़ार मिलनि था। इहे ॿई बस्तियूं सम्झे थो त निहायत सम्झो क़दीम आहिनि, हे पथर जे दौर जूं आहिनि। पर अफ़सोस आहे असांजो इहा हाल आहे जो रोड़ी वारियूं जेके टकरियूं आहिनि तन जा पथर कढी ऐं रस्तनि ते पथा आणनि। उहा जेका एॾी साइट इम्पॉर्टेंट जंहिंमें सम्झो ते पथर जूं शयूं मिलियूं आहिनि, जंहिं ते लिखिया विया आहिनि, केतिरा सारा मकाला लिखिया विया आहिनि, तन जी अफ़सोस आहे तबाही जेका आहे सा करे रहिया आहिनि माण्हू, पर को उनखे रोकणु ऐं रंधण वारो कोन्हे को। त इहे जेके आगाह आसार आहिनि। इन सिलसिले में मूं हिकिड़ो मकालो मोहन जो दड़ो सेमिनार थियो 1973 में। मोहन जो दड़े ते ख़ुदि जॾहिं पहिरीं मोहन जो दड़े खे बचाइण जे वास्ते संभाल थी रहिया हुआ, उन प्राइम मिनिस्टर भुट्टो ऐं उन जे ईमा ते उन जे हिकिड़े इशारे ते इहो मोहन जो दड़ो जी हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस वॾो सेमिनार थियो। मूं उन में पेपर पढ़ियो आहे, छपियो आहे, त उनखे ॾिसी सघो था। त उन में आहे छा त हिकिड़ो सिंध जो जेको उभरंदो भाङो आहे, त
तंहिंते तंहिंजो हिकिड़ो सर्वे जे चई आर्कियोलॉजिकल उहो अॻु में थियणी कोन्हे को। पहिरियों सर्वे 1889 में मजमूंदर कयो हो। मजमूंदर हो आर्कियोलॉजी डिपार्टमेंट जो ऑफिस जो कलकत्ते में आयो हो, जंहिं इहो सर्वे कयो, जंहिंमां मोहनजोदड़ो जी बि ख़बर पई उन सर्वे मां। पर हुनजो सर्वे उन्हनि जे पासे विच सिंध ताईं महदूद हो, उभर जो पासो कंहिं उनजो सर्वे कोन कयो। पर छाकाणि जो जीअं मूं अर्ज़ु कयो तव्हां घणो रुणा पियो इन ॻाल्हि ते, सो मूं उतां वठी उत्तर मां उबावड़े खां वठी सम्झो त उबावड़ो, पोइ जरवार, मीरपुर माथेलो, पोइ उतां थींदो नारो, नारे मञा अॻिते ओड़ी सां घणे जेको मोहराणो आहे, मोहराणे मां थींदे अॻिते पोइ सिधो सम्झो त जेको ढोरो अचे थो, ढोरे जी कप कस, पोइ नओं कोट, नए कोट खां पोइ अॻिते मां हलियो वञे माण्हू थोरी थो, इहे नए कोट खां अॻु में लोटलो थो अचे, पोइ नओं कोट, पोइ अॻिते आसार। इन में तमामु घणो मूंखे तमामु घणा आसार जेके मिलिया, त उन मंझां नोहटो जेको आहे सो निहायत अहम आहे। ऐं इहो जेको नए कोट खां कुझु ओरियां आहे ऐं टाली जे भरिसां नोटो मशहूरु आहे ऐं उते लाखे जी वाह ऐं उते वॾा हिकिड़ा आसार ऐं लोक अदब जा सिलसिला उते मौजूदु आहिनि। उते मूं 3-4 ॾींहं रही मींहं पिया उठा, तंहिंमें उतां कोशिशि कई दड़े तां कंडीशन हथ करण जी। अजब ॻाल्हि जो मथां सम्झो सरफेस पॉइंट्स में मूंखे मोहर मिली जेका साॻी मोहनजोदड़े वारी मोहर आहे। यानी अंदरि फोर्ट जे तले छा हूंदो त सरफेस ते मथां सिंध खे सिक्का मिलिया, पर मोहर मिली ऐं उहा मोहर मूं छापी आहे जेको 1973 में जेको मकालो कयो लाड़काणे में, तंहिंमें उन मोहर खे मूं छापियो आहे ऐं उन में जेके मोहर आहिनि, जेके अंग अखर लॻल आहिनि, जहिड़ा मोहनजोदड़े वारा आहिनि, ओड़ा निशान लॻल आहिनि। ऐं इन ते मूं ज़ोर ॾिनो त उभरनि जो पासो जेको सॼो सिंध जो आहे तंहिंखे चङी तरह सर्वे कयो वञे ऐं ख़ासि तरह नोटो जेको आहे तंहिंखे खोटियो वञे, छाकाणि जो इहो आसार आहे मोहनजोदड़े जो। कोट जी जेको आहे सो बि आहे सम्झो तेनी इंडस रिवर जे भरिसां आहे, छाकाणि थो दरिया वहंदो। तंहिंजे करे मूं हिकिड़ी यानी घुमानी स्पेकुलेशन ई करे चओ त मूं ख़ासि यादि यानी जेका सिविलाइज़ेशन ट्रेवल्स ओवर द रिवर्स, जेका वाटर खां सवाइ कोई थी थो सघे, जे उभरंदी जेका सिस्टम हुई इंडस जी, तंहिं ते मूं रोशनी विधी। ऐं पोइ वरी असांखे ख़बर पई त लोथल गुजरात मां, कच्छ मां उतां बि आसार मिलिया आहिनि जेके मोहनजोदड़े जहिड़ा आहिनि। त उन वक़्तु माना थी उभरंदो नारो हो जेका उन में जेको फुल पाणी वॼे त मियां ग़ुलाम शाह जे ॾींहंनि ताईं, करोड़ जे ॾींहंनि ताईं सिंधड़ी मां सॼो कच्छ खे वञी आबाद कंदो हुई नारे जो पाणी। पोइ छाकाणि जो मियां ग़ुलाम शाह जी कच्छ वारनि सां थियण बुड़नि ते तमामु थी थोरो हिकिड़ो बंदि ॾियारियो हो जंहिंजो नालो अलाहबंद आहे। पोइ पाणी डाइवर्ट थी ओर ते असां ॾियारियो हो। पर अॻिते इहा चइबो त कोट ॾिजी खां, लोटे खां, नए कोट खां इतां उभरंदे नारे ते यानी सिविलाइज़ेशन ट्रेवल कयो आहे वेंदे कच्छ ताईं, गुजरात ताईं, जिते आसार साॻिया सिंध जा असांखे मिलिया आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि जेके अञा वधीक सोचणु ऐं वधीक सम्झण जहिड़ियूं आहिनि। बसि साईं, पंहिंजो तव्हां संजोरे तालुके जा आहियो, दलोर ऐं ब्राह्मणाबाद ऐं मंसूरा, इहे सभई कंहिं हिकिड़े इलाइक़े जो नालो आहे या मुख़्तलिफ़ जॻहियूं आहिनि, या इन ते थोरी रोशनी पाटोयुनि जो इन सां कहिड़ो तालुक़ु आहे, कि रिवायतूं के आहिनि पाटोयुनि जे मुतालिक़? जी साईं, तमामु ॾाढो हिकिड़ो अजब सुवालु पुछियो आहे, छाकाणि जो इन जे बारे में असां वटि हिकु त लोक अदब जूं बि रिवायतूं आहिनि, माण्हुनि जूं रिवायतूं हलंदियूं पियूं आहिनि, ऐं ॿियूं जेके आहिनि से किताबी आहिनि। किताबुनि ते कंहिं ध्यानु घणो कोन ॾिनो ऐं आउं उन ते तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि। पर आम तरह सां छाकाणि जो दड़ो वॾो जेको मंसूरे वारो आहे, जेको ब्राह्मणाबाद चवनि, मंसूरो चवनि, इहो जेको वॾो दड़ो आहे एॾो जंहिंजी हद कान्हे का। त सिंध में दलूरा बादशाह मशहूरु आहे। जेका बि ॻाल्हि आहे असां कनि था दलूरा जे हवाले। इहो हिकिड़ो लोक अदब में हूंदो आहे, जेका बि ॻाल्हि हूंदी आहे न सम्झ में ईंदी आहे कि दलूरा जे बारे जी ॻाल्हि आहे, या थर में चवंदा कि सगर जे बारे जी ॻाल्हि आहे। सगर बि हिकिड़ो निहायत अॻियो अगाठो हिकिड़ो थी गुज़रियो आहे, इस्लाम खां घणो अॻु जी ॻाल्हि आहे, हिंदुनि जे बारे जी ॻाल्हि आहे, जंहिंजो ज़िक्र बेरूनी कयो आहे पंहिंजे किताब में, किथे आहे जेके माण्हू आहिनि से जेका ॻाल्हि पुछो चवंदा सगर सगर जे बारे जी आहे। ऐं हींअर थर में वञो पुराणे में पुराणा खूह चवंदा सगर जे बारे जा आहिनि। अहिड़े तरीक़े सां जेको भिड़ो सो आहे दलूरा जे बारे जो। त इहो बि जेको वॾो भिड़ो हो तंहिंखे चयो दलूरा। दलूरा खे हो दलूरा मुंहिंजे जेतिरे क़दुरु मूं सोचियो आहे ऐं लिखियो बि आहे लोक अदब जे सिलसिले में त दलूरा सूमरो बादशाह हो। यानी राह जे करे इहो कोन थियो को हिंदू हो, मुस्लमान हुआ, अॻे राह इहे सभु नाला ईंदा हुआ, जीअं अञा ताईं समण जा नाला आहिनि। मुस्लमान समाज कच्छ में पछम में वेठा आहिनि, पृथ्वीराज हाणे गुज़री वियो आहे,
15-20 साल थिया नालो पृथ्वीराज हो समन जो याम हो मुसलमान ये नाला हल्का था अचनि पिया त दलूरा समझो सूमरो आख़िरी सूमरो बादशाह हो ऐं जेको माण्हू हणियो आहे त दलूरा वॾो ज़ालिम हो कोई थियो इहा ॻाल्हि करे का दलूरा हिकिड़ो वॾो समझदार बादशाह हो वॾो मशहूरु बादशाह हो ऐं लोक अदब में उनखे केतिरो क्रेडिट मिलियल आहे ऐं मोरड़ीअ खे जेका कल्ह ठाराइनि नी सां दलूरा ठाराइनि ॾी मोरड़ियो दलूरा वटि आयो हुतां वेर वठुसि पंहिंजे भाइरनि जो मूंखे कल्ह ठाराए ॾे पोइ काओ हो लॻल उन कल्ह खे कीअं ठाराए ॾिनई वॾी हिकिड़ी साइंस जी ॻाल्हि आहे पर दलूरा ॾाढा महफ़ूज़ आहे अहिड़ी तरह सां दलूरा जेको सो वॾे हिकिड़े नाले वारो हिकिड़ो बादशाह हो सूमरो बादशाह हो इहो बि चयां जो दलूरा जो घड़ो आहे हाणे दलूरा जो घड़ो थियो हिकिड़े पासे पर हिकिड़ी बस्ती आहे नंढी जंहिंखे तव्हां ॾिसणंदा हूंदो पोइ शहर वारो नंढड़ो नी भेड़े खां सम्झो त उन जे तरफ़ आहे कुझु थोरो परे पंधु घणो न त चङो परे उन जो शहर जो अॻे हाणे फिटी वियो आहे त नालो लिखियो दलो यानी दलूरा मञा थियो वञी दलो इहो जेको डंडे आदम खां वठी जेको रस्तो वञे थो सागड़ ॾांहुं इन ते आहे दलोर जो जेको शहर हो बीठल आहे पर इहा थी दलूरा जी ॻाल्हि बाक़ी रहियो थी कहिड़ो शहर आहे उन जे वास्ते असांखे तमामु तारीख़ी तौर चिटी पधरी शाइदी असां वटि मौजूदु आहे बलादुरी जी बलादुरी वॾो मोरिख आहे वॾो मुहक़िक़ आहे जेके अॻियां मोरिख आहिनि अरब दौर जा अरब इस्लामी दौर जा बलादुरी जहिड़ो मुहक़िक़ ॼण को थियो ई कोन इहा हिकिड़ो सिलसिलो आहे बलादुरी जो बलादुरी लिखियो आहे कि हीउ जेको शहर आहे मंसूरो सो ॿुधायो वियो नए सिर ब्राह्मणाबाद खां 5 मीलनि 1.5 फरसख जे मुफ़ासिले ते 5 अंदाज़नि 5 मीलनि जे मुफ़ासिले ते ॿुधायो वियो इते अॻे ॿेला हुआ उहे कपे पोइ शहर जेको सो ॿुधायो वियो सभु सिधो सम्झो तूं लिखी छॾियो आहे ऐं हू हमेशह ब्राह्मणाबाद जेको हो पर पोइ इहो बि लिखियलु आहे माण्हुनि खे माण्हू चवंदो अॻियो ब्राह्मणाबाद फिटी वियो त अवामी माण्हुनि हिनखे छॾियो हिनखे ब्राह्मणाबाद छॾियो इहो हमेशह क़ाइदो हूंदो आहे पर हीउ ॿधो त नए सिर पर चऊं थियो आहे नओं ब्राह्मणाबाद ऐं इहा ॻाल्हि बि जेके अॻियो सयान लिखी आहे ते मंसूर खे माण्हू चवंदा आहिनि थी ब्राह्मणाबाद हालां अॻियो ब्राह्मणाबाद जंहिंखे अरबी में चयो अथनि ब्राह्मणाबाद अल अतीक़त अतीक माना पुराणो उहो पुराणे जाइ ते उन खे मूं पंहिंजे सम्झो जेके कोशिशि कई आहे जेका मुताले जी उन ते मूं मुतयन कयो आहे ब्राह्मणाबाद जेको क़दीम हो असुल ब्राह्मणाबाद उहो ॾेपर जो ठुल जेके असां ॾेपर जो ठुल था चऊं पिया दिमवा जे भरिसां आहे मूं पाण ॾिठो उन जा महलनि में उन जा आसार हुआ निहायत अफ़सोस जो हुरन वारी मार्शल लॉ खां पोइ उते जेके माण्हू आहे जंहिंखे कुझु न कुझु अंग्रेज़नि ॾियण खे चाहियो इनाम त मां हिकिड़ो अंग्रेज़ हिकिड़ो ऑफिसर हो असांजो मोहम्मद रहीम नालो हुओसि उन खे इहा सॼी बस्ती सां सम्झो ॾेई छॾियऊं हुन मुंहिंजी खई जीअं खणंदी आहे किस्त ते मूं तमामु घणो उन मुक़्तदाम कयो पोइ उन में एतिरो थियो जेको लेपर जो ठुल आहे उहो आहे हक़ीक़त में ॿुध जो मंदरु ऐं उहा जेका थोरी टुकड़ी सां बची वई बाक़ी जेके सॼा आसार हुआ भेड़ा हुआ यानी पथर जा सिर जा न पर मिटी जा वॾा वॾा भेड़ा हुआ ज़ाहिर हो परे खां त हीउ जेको आहे सो वॾो शहर आहे रस्तो जेको हाणे अचे थो टंडे आदम ॾे उहो विचां थो उन खे कट करे पर उहे पोइ सॼी ज़मीन खजी वई हरन हेठि अची विया ऐं निहायत हैरानी जी ॻाल्हि आहे जो मूंखे मीर अला बख़्शान करो जोड़ जो जॾहिं मूं इहे पुछां कयूं मूं चयो कि शहर जेको पुराणो ब्राह्मणाबाद आहे जिते चच वियो हो हिकिड़ो ॿुध जो महंत वेठो हो जंहिं महात्मा ॿुध जा बुत वेठे जोड़िया ऐं मिटी जेका हुई सा ॻोहियल हुई उन मां तावीज़ ठहियलु आहे तंहिं ते बोर वेठे हिकिड़ी हयाई जंहिं ते महात्मा ॿुध जी शिकिल जेका ठहंदी थिए पई इहा ॻाल्हि मूं मीर अला बख़्श ख़ान सां कई त मुंहिंजो हीउ जेको आहे शहर सो आहे असुल त हुननि मूंखे करे भाकुर पातो चयूं डॉक्टर साहिबु तोखे हिकिड़ी अजब ॻाल्हि था ॿुधायूं चयूं त असांजी बनी आहे फलाणो नंबर आहे ऐं इहो जेको आहे ठुल आहे जंहिंखे ॾेपर जो ठुल था चऊं इन जे उलंदे पासे खां आहे उते असां फलाणे सन साल ॿियो लिखियो आहे असां उहा अॼु ते ठाराई पर अॼु मां पाणी थिए वियो अंदरि घणो असांजो इहा खोटराई चई त असां पाणी बंदि करियूं इहो त डरड़ा आहे फोड़ा वञे थो चइबो उनखे बंदि करायोसीं बंदि कराए पोइ वरी खोटरायोसीं तिनखे चए खोटरायोसीं त असांखे चौरस सिरूं ऐं कुझु ॻोल्हाई ते कुझु भॻल मिलियूं जंहिं ते महात्मा ॿुध जूं तस्वीरूं लॻल हुयूं ऐं अफ़सोस जो असां ॿुधबो इहा त लॻी पई आहे फतेह चचनामे में ॻाल्हि लॻी पई आहे त चच खे छाकाणि ॿुध वारनि माण्हू सभु सिंध जा ॿुध जा हुआ
त ब्राह्मण जॾहिं कब्ज़ो कयो त हिन वॾो मुक़ाबिलो कयो हिन चच जो त ब्राह्मणनि जे ॾींहुं पोइ हुन वरी इहा कोशिशि कई ख़ुदि छो न ॿुध जे ॾींहुं जेको मन ताता खे तबाह करियां त हू हिते आयो जेको हुते लिखियो पियो आहे शहर खां कुझु परे थोरो पासे ते उहो मंदरु हो ऐं उते हुन वेठे ठाहियूं त इहा ई जाइ हुई त अहिड़ा अजाइबात ॻाल्हियूं सम्झो कॾहिं कॾहिं यानी अचनि थियूं जेके ॼण शाहिदी मिले थी असांखे त इहो हो ब्राह्मणाबाद अतीक या असुल ब्राह्मणाबाद इहो लेपर जो टुल इन खां जेकर पंध मापबो त अंदाज़नि 4-5 में हीउ जेको मंसूरे जो शहर आहे ऐं इन ॿिन्ही जे विच मां जेका हुई सो दरिया वहंदो हो तंहिंजो नालो हो जलवाली जेको चचनामे में अचे थो जलवाली पोइ सिंधी में थियो जरारी ऐं असां हुनखे चयो जराड़ी अञा ताईं जराड़ी मशहूरु आहे उते बस्ती आहे ऐं इहो जरारी ढोरो जेको जराड़ी जो ढोरो हो ऐं हिते ई सम्झो त मोहम्मद बिन कासिम पई उभरंदे पासे जेको टपी ऐं ब्राह्मणाबाद जेको फतेह कयो सेम पाठो इहो चवंदा आहिनि ब्राह्मणाबाद सां वास्तो हिन जो के पार्टी खपंदी मयण जे लाइ या छा अहिड़ी क़िस्म जी ॻाल्हि हाणे असां त इहो जेको दरिया हो सॼो मंसूरे जी आबादी ब्राह्मणाबाद जी आबादी इन दरिया जे शाख ते हुई उन वक़्तु दरिया जो मुख्य वाक़िओ इहो ई हो नवाब शाह सकरनि जे विच तां दरिया कुझु उभरंदे ॾखण ते वणंदो हो पोइ तूं अची इन मंसूरे वटां ऐं इन ब्राह्मणाबाद वटां पाठो वटां हितां थींदो मीरपुर ख़ासि ॾांहुं पोइ अॻिते वञी थियो पुराण जंहिंखे पुराण जी माना त पुराणो दरिया पोइ पुराण में त पियो पाणी पवंदो त इहो हो हक़ीक़त में दरिया जो रुख़ ऐं पार्टियुनि जे भरिसां भिड़ा आहिनि काहू जो दड़ो जेको आहे मीरपुर ख़ासि खां उतर इहो दरिया जी कंधी ते हो इहो बिल्कुलु तव्हांजी सची ॻाल्हि आहे पोइ हाणे जेके अवामी ॻाल्हि में थी अची वियो त सम्झो त एतिरी आबादी हुई जो पार्टियुनि जी सम्झो हिकिड़े ॿिए खे न ॿिए खे न टे खे वञी पार्टी अलॻि किथे पहुती इहो थी सघे थो ऐं ॿियो पूरी तरीक़े सां माण्हू उनखे पर मतिलबु हो त निहायत वसठरा हुई ऐं पार्टियूं जेके आहिनि से भिड़े खां परे कनि मंसूरे सां लाॻी थियूं आहिनि मंसूरे खां कोई एतिरो परे करे परे करे महिरनि जा कुझु पर महिर को वॾा फ़ासिला कनि हिनखे इहो अव्हांजी ॻाल्हि सही आहे इहा जेका लोक अदब जी कथा आहे तंहिंखे कोई वक़्तु ॾेई सघिजे थी हाणे अचूं था मोहन जे दड़े ते मोहन जे दड़े जी तफ़सील असांखे ॿुधायो पहिरीं कीअं खुटाई कई कीअं ख़बर पई ऐं हाणे कहिड़ी हालति में आहे इहे सभई ॻाल्हियूं हाणे मोहन जे दड़े जी जेका सम्झो तव्हां उन जो कोई एॾो माहिर कोन आहियां पर जेका मूंखे ख़बर आहे सा तव्हां सां करे सघां थो ऐं पढ़ी लिखी हिकु त वॾी हिकिड़ी असांजा जेके हिन वक़्तु माण्हू आहिनि वीचारा वरी लफ़्ज़नि जे चकरनि में को लॻा पिया आहिनि उन खां इल्मु जेको आहे सो त मथां हूंदो आहे त अची हिते पोइ वॾो बासो करियो हीउ मोहन जो दड़ो आहे मोहन जो दड़ो आहे या मोहन जो दड़ो न आहे छाकाणि जो हीउ मोहन जो दड़ो जेको सुठो रत कोन्हे सिंधी कल्चर में असीं चवंदा आहियूं त मुआ जे मुक़ाम में ऐं मोहन कहिड़ा मामरा यानी मुआ जेके आहिनि तंहिंजे वास्ते सिंध जे कल्चर में इज़त आहे नफ़रत जी निगाह कान्हे का मुआ वीचारा तन जो दड़ो यानी जीअरनि जा त घणेई आहिनि पर मोहन जो को दड़ो थी सघे थो इहा ॻाल्हि जेका कोई ज़ुबानी कान्हे का पर जॾहिं मजमूदर आयो कलकत्ते मां मुंहिंजे ख़्याल में 1999 जो साल आहे जेतिरो मूंखे यादि आहे हुन जो सर्वे कयो आहे सर्वे करण जी हिकु रिपोर्ट में हू लिखे थो त इहो जेको वॾो हिकिड़ा सम्झो दड़ा सार आहिनि ऐं पोइ माण्हुनि खां पुछो त हिन जो नालो छा आहे त हुन सिंधी में चयो त हिन जो नालो आहे ही जंहिंजी माना आहे माउंड ऑफ द डेड हिन तर्जुमो कयो सिंधियुनि खां पुछियो आहे ही छा आहे त हुन चयो त मोहन जो दड़ो हाणे हुन जेको लिखियो आहे त हुन में चांदी आहे पर हू त वीचारो बंगाली हो हुनखे इहा ख़बर कान्हे का त माउंड ऑफ द डेड जेको सिंधी में जंहिंजो तर्जुमो थो करे त उहो थींदो मोहन जो दड़ो मोहन त कोन थींदो पहिरीं त इहा ॻाल्हि आहे त इहो शुरू मजमूदर लक मकामी माण्हू खे त मालूम हुई ॻाल्हि पर आख़िरकार दुनिया में जॾहिं शुरूअ थिए त मजमूदर इहो पहिरीं की हुनजी निशानदेही कई उन खां पोइ सम्झो त आर्कियोलॉजी जो डिपार्टमेंट जेको हो त कलकत्ता में उन जे पारां इन ते तवजो थी तव्हांजो 1991 खां वठी बाक़ाइदे हिते कोठाई शुरू थी जॉन मार्शल ॿिया घणेई हुआ पर जॉन मार्शल खे सम्झो त इहो सर हुन जे सिर ते सुम्हे जंहिं हिते वेही इन कोठाई जी निगरानी कई 21-22 में थोरो वरी वक़्फ़े सां पर 28-29 ताईं अंदाज़नि
जॾहिं थी जानवर छॾ जा 2 वॉल्यूम जेके हिते शायर थिया, पोइ जॾहिं मां हिन मां जेके मोरूं अथायूं, जेके अखर आहिनि उहे अथाया, ऐं इहे जेके सभु सील्स जेके चऊं था इहे अथायूं, ऐं जेके उते जा अंदरां खंडरात जेके उन्हनि जी कोटलाई थी, त दीवारूं सिधियूं घेटियूं, उन में पाणी जे नेकार जा सिलसिला, उन में तालाबनि जा सिलसिला। पर वॾी ॻाल्हि जेके खूह आहिनि, सॼे शहर में खूह आहिनि, माना त हर घर में हिकिड़ो पंहिंजो नंढिड़ो खूह हो या खुही जेके चऊं। तंहिंजे वक़्तु पाणी एतिरो वेझो हो जो नी चोटी तां बि जेकर खुही खोटंदी हुई त हेठि पाणी उन वक़्तु मौजूदु हो, जो खुहण जा सभु आसार असांखे ॾेखारनि था, हेठां पाणी हो। ऐं उन पाणी ते ई इहो जेको शहर हो सो तंहिं वॾी तरक़ी कई। ऐं वॾे में वॾी ॻाल्हि जेका उतां ठाही आहे सा इहा आहे त उतां हिकिड़ो रांदीका मिलिया आहिनि जेके डांद गाॾी जा आहिनि, ऐं उहे रांदीका अहिड़ा आहिनि कि डांद गाॾी हींअर बि उते हले पई जेका डोकरी में, सा बिल्कुलु उन क़िस्म जी डांद गाॾी आहे जेके रांदीका मोहने दड़े मां असांखे मिलिया आहिनि। तव्हां ख़बर आहे इहा डांद गाॾी पाण वारी आहे, तंहिंमें एक्सला ई कनि का, यकी फिरंदी आहे, पीतो यको बि फिरंदो आहे, उन में यको रुगो पीतो फिरे, यानी सॼी एक्सल पे फिरंदी आहे डांद नंढी डांद गाॾी आहे पंहिंजो। त इहे सम्झे थो त वॾे में वॾी ॻाल्हि त फीथो जेको हिकिड़ो टेक्नोलॉजी में ऐं इंसान जे सम्झो प्रोग्रेस में ऐं वॾी हिकिड़ो पावरफुल प्ले कयो वरी टेक्नोलॉजी, त फीथो जेको सो मुंहिंजे दड़े में मालूम हो, तंहिं जेके डांद गाॾी ठाहियो ऐं मूं अंदाज़ो कयो आहे इहो इहो फीथो किथां इन ते मूं मज़मून लिखियो आहे, छपियो आहे, ऐं वॾे मज़मून छपिया आहिनि त दरिया जेको उन वक़्तु उहो हितां वहंदो हो, मोहन दड़े खां पंहिंजे वेझो न थोरो परे पर वहंदो हो, ऐं इन जे करे पाणी हिते मुहैया हो, जाम हो, ऐं पाणी जे करे ई हिते जी आबादी हुई तमामु बढ़ियो वॾो शहर वधो पियो। ऐं पाणी मोकी कोन हो हुरलनि ते, हुरलनि ऐं नारनि ते, हुरला हुआ उन वक़्तु, उन हुरलो जेको आहे सभिनी चरखी आहे, हुरले जे चरखी जे सिलसिले तां पोइ इहा डांद गाॾी में बि इहो पीतो विधऊं ट्रांसपोर्ट जे लाइ, पर हुरलो बेसिक हो, छो पाणी मथे खणी अचण लाइ। ऐं आउं सम्झां थो पंहिंजे मूं इहो थोरो इन तरफ़ तवजो कयो आहे त असां इन सॼे तर में, यानी मूं इहे जेके टकरियूं आहिनि भॻो पेड़ वारियूं, हितां खां वठी पोइ तव्हां हलिया वञो राणकाणी ताईं, सिंधी ॿोली जा सभु वञी लफ़्ज़ जांचो, जांचे तव्हांखे फ़क़्ति हिकु लफ़्ज़ मिलंदो जेको निहायत मशहूरु आहे दरिया जे सिलसिले में, उहो आहे अरण। अरण खां चवनि पिया उहो दरिया जो टुकड़ो या सेवण वटां बीठो आहे, जंहिंसां पाणी विझंदा हुआ, पाणी भरबो हो, माण्हुनि जे ढंढ में पवंदो हो, ढंढ मां वरी पाणी ॿियो खणी ईंदो हो, नाली कांग्रेस जे दौर में ठाहियूं। पर अरण जेको दरिया जो हिकिड़ो छाड़ हुई, जेका सम्झे थो त अॻियूं दरिया हो, उनजो नालो अरण रखिया, ऐं अरण नालो अहिड़ो अजाइबात में जो सिंधी ॿोली में किथे ई कोन्हे को। इहो अरण तंहिं ते जेका चरखी हुई सो अरलो हो, अरलो मां असां हुरलो कयो आहे। इहो जेको हुरलो अरलो अरण इहे पुराणा आसार आहिनि मोहने दड़े जा, जंहिं ते मोहने दड़े जी आबादी हुई इन दरिया जे करे। दरिया जी परे थी वियो त मोहने दड़े जी बर्बादी शुरू थी। मोहने दड़े जी बर्बादी जे बारे में तमामु घणियूं थियरीज़, घणा नज़रिया आहिनि, पर बेसिक नज़रियो जेको आहे यकीनी तौरु, छाकाणि असां ख़बर आहे त सिंध जी सॼी तारीख़ में दरिया जी उथल पुथल जे करे कई नवां शहर ठहिया, कई पुराणा शहर बर्बाद। मोहन जे दड़े जी बर्बादी जेका आहे सन दरिया जे हटी वञण जे करे आहे। ऐं हाणे वरी सालनि हज़ारनि खां पोइ, हिन 1800 सालनि खां पोइ वरी दरिया अची मोहन जे दड़े जी बर्बादी, हीअं वेझाई में 100 सालनि में, ऐं कहिड़ो चइजे वञी 1157 हिजरी में, सन मूंखे पको इहो आहे 1157 में दरिया जेको उथल खाई इन पासे खां वॾो उन ते पासे खां अॻु में विच मां वधंदो हो। ऐं बहरहाल इहे ॻाल्हियूं आहिनि अॻे वक़्त जूं। कहिड़ी शइ ॾिजे, कहिड़ी भला वणंदो खाइण। सेंट दरिया जे वखरे जूं कुझु ॻाल्हियूं आयूं आहिनि पंहिंजो ॻाल्हियुनि बंदि से, पर हाणे महिरबानी करे तव्हां थोरो तफ़सील सां ॿुधायो त इहो तव्हां जेका तहक़ीक़ कई आहे दरिया जे वखरे जे। दरिया सिंध दरिया जेको आहे सो बचा ॻाल्हियूं वाक़ई सम्झण लाइक़ आहिनि। दरिया उभरंदे खां उलहंदे, उलहंदे खां उभरंदे, यानी अंग्रेज़ी लफ़्ज़ इस्तेमालु कजे जीअं ऑसिलेशन थींदो आहे न,
जी it has been oscillating and का lateral shift काने का पर को parts नहीं पर को ईअं आहे वञी वरी उभरंदो दंग करे उभरंदे मां बि उभरंदो दंग करे ॾाढो ॾुखियो आहे को तारीख़ी दौर में मुकुर कजे हिकिड़ा अंदाज़ा यानी हिकिड़ा जाम कंहिं नज़रिया क़ाइमु करे सघनि था पहिरियों सम्झण में सवलाई थींदी दरिया जे रुखनि खेरनि खे जेकर असां हिन तरीक़े सां इन ॻाल्हि खे बयानु कयूं त मजमूई तौर सां दरिया उभरंदा बि हुआ विचां बि हुआ उलहंदा बि हुआ माना त उन जा टे जेके आहिनि से हिकिड़ा वक्रा ईअं न चइबो त हिकु हिकु एरिया मुताबिक़ सम्झो टिनि क़िस्मनि जा उन जा रुख आहिनि दरिया जा तारीख़ जे दौर मां जेके थी गुज़रिया आहिनि शुरू कॾहिं थियो कहिड़े ते वियो पोइ वरी किथे आयो इहो नथो चई सघिजे तारीख़ जेके असां वटि मौजूदु आहिनि तन जा असां अलबत्ता जेके पोयूं 1200 वरी आहिनि तन जो असां अंदाज़ो लॻाए सघूं था त किथां दरिया हूंदो पए हिकिड़ी इहा ॻाल्हि त टे रुख आहिनि ॿी ॻाल्हि जेका दरिया जी असां इहा आहे त हिन जा कम अज़ कम टे जेके आहिनि से टिमूं आहिनि मां लफ़्ज़ टिमूं जो थो इस्तेमालु कयां पर तव्हां डेल्टा अंग्रेज़ी जो लफ़्ज़ करे सघियो त उन खे डेल्टा चइजे जी ॻाल्हि पंहिंजी डेल्टा चइबो छा जी दरिया जे बारे में जी जी असां ज़िक्र करे रहियासीं त पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके इएं जाम नज़रिया जन जेको असांखे पहिरीं उनखे सोचूं पोइ असांखे सम्झण में सवलाई थींदी पहिरीं ॻाल्हि दरिया जा हमेशह टे रुख रहिया आहिनि सिंध में ॾखिण ॾांहुं वेंदे हिकिड़ो उभरंदे तरफ़ वारो हिकिड़ो विचे तरफ़ वारो हिकिड़ो उलहंदे तरफ़ वारो हिकिड़ो इहा ॻाल्हि आहे जेका सम्झ में रखणु घुरिजे ख़्याल में रखणु घुरिजे ॿी ॻाल्हि आहे त हीअ दरिया तंहिंजा टे डेल्टा आहिनि डेल्टा ऐं उनखे सिंधी में टिमूं बहितर थींदो त टिमूं हुनजा टिमूं माने जितां शाखूं शुरू थियनि टिमूं त चइबो हुते हिते टे शाखूं टे दरिया टे कड़िया थी गॾजनि पर असां जाम वॾे माना में था इस्तेमालु कयूं जितां हू शाखूं करे हिकिड़ो आहे उतरियों टिमूं नॉर्दर्न डेल्टा ॿियो आहे विचों टिमूं मिडल डेल्टा टियों आहे लोअर डेल्टा या लाड़ी टिमूं उत्तर वारो जेको टिमूं आहे तंहिंजी हद तव्हां सम्झो त सखर खां वठी वेंदे मथे सम्झो त अहिड़ी 5 लध ताईं करे सम्झो त 5 लध खां कुझु करे हेठि करियूं 5 लध खां हेठि करियूं 5 लध न 5 लध खां हेठि चइबो घणो पर इन में छा आहे त इन टिमूं वटां हिते हमेशह दरिया जी शाख कई आहे हिकिड़ी विची शाख हूंदी रही आहे हिकिड़ी रही आहे उलहंदी शाख क़दीम ज़माने में उलहंदी शाख अहिड़ी बि हुई जेका सखर जे परियां किथां सॼे पासे यानी उतरे पासे निकिरंदी हुई ऐं कंधोकोट शिकारपुर सम्झो त इन्हनि पासनि खां फिरी पोइ लाड़काणे तरफ़ ईंदी हुई पोइ वेझे दौर में उहा शाख अॻी त ख़तमु थी पोइ वरी बि सखर वटां सम्झो ॿियो वाह जेके फाट थींदा चऊं पिया उलहंदे नारे जी सूरत में उहो क़ाइमु रहे उभरंदे तरफ़ उभरंदो नारो उभरंदे नारे जे बारे में हक़ीक़त हीअ आहे त उभरंदे नारे में पाणी रुॻो दरिया जेको आहे तंहिंखां कोन थिए आयो पर पैरेलली यानी उभरंदे पासे खां वेंदे रही बिहार खां मथे मथे पोइ हाणे घघर आहे उन जो पाणी बि छॾींदो ऐं वरी कॾहिं ॾंद कथा आहे त सरस्वती नदी हुई सा बि थोरो थी ईंदी बहरहाल पर हिन ॻाल्हि घणी वॾियुनि ॻाल्हि खे छॾियूं त बि रही बिहार खां वारे पट जो पाणी उबावड़े तरफ़ां उबावड़ो मीठो माथे रोहितऊं इतऊं अञा ताईं बि आसार बीठा आहिनि थिया जेके वॾा वॾा आसार आहिनि ॻोढ़ेलो दरिया हुते चवंदा ई ॻोढ़ेलो दरिया ॿियो चवंदा रेणी दरिया हाणे इहे सभु तव्हां वेंदो तव्हांखे रेणी मीठो मथे जो उॾंदा मिलंदी उबावड़े खां पोइ मथे अॻियां वञो उबावड़े जे हेठां मिलंदी पोइ यको मीठो मथे उभरंदो पासो ॾियो
अची पोइ कारे नारे में पवंदी भई आहे रेणी दरियाओ वॾो हींअर बीठो आहे जो दरिया हिकु वॾो बीठो आहे ॻोड़ेलो अञा ताईं मौजूदु आहे समुंड हरकी खां तव्हां रुॻो थोरो ॾखिण तरफ़ 2-4 माइल वेंदो त ॻोड़ेलो जो तव्हांखे वॾो हिकिड़ो दरिया जी पेट हिकिड़ो नज़र ईंदो फाट नज़र ईंदो इहो जेको उभर जो तरफ़ इहे घणा फाट हुआ पाणी मथां आणींदा पर पोइ अची नारे में पवंदा चवंदा कारे नारे में ऐं कारो नारो माना पोइ हेठि वॾो नारो थियलु इहो उभरंदो दरिया जो हिकिड़ो उभरंदी शाख हुई उन खां सवाइ पोइ देरि सां अञा देरि सां घणो चऊं तव्हां ख़बर आहे त अंग्रेज़ जे दौर में उहे सभु मथियां ॻाल्हियूं बंदि करे हिकु नओं नारे जो मुंहुं कढियाऊं रोड़ी जे मथां इहो पाट हो वरी बराज जॾहिं निकितो आहे त वरी साॻी सूरत वञी बीठी आहे परियां खीर थरवा आहे जेको मथां उलहंदे तरफ़ पोरियां वरी नारो यानी करे हिस्ट्री रिपीट पई थी थिए इहो त हिकिड़ो मैन मेड डेल्टा थी थियो आहे हिन वक़्तु पर इहो डेल्टा उतरो डेल्टा सो घणे वक़्त खां वठी हलंदो पियो आहे इहा बि दरिया जी ख़ुशूसियत हाणे अचूं मिडल डेल्टा ते मिडल डेल्टा अंदाज़न नवाब शाह खां वठी हैदराबाद ताईं इन सम्झो सेक्टर में इहो हिकिड़ो मिडल डेल्टा आहे माना इतां दरिया शाखूं पिया कढियूं आहिनि टिनूं पियो थियो आहे मुंहिंजे ख़्याल में पहिरियों जा जेको असांखे तारीख़ी तौरु मिले थो सो पहिरियों टिनूं हो अंदाज़न सकरनि जे नवाब शाह जे विच ते दलेर देरो हींअर आहे हुतां बस्ती आहे हिकिड़ी पर इहो आस पास हितां इन जाइ वटां अची दरिया थींदो हो शाखूं वरी ॿ शाखूं हिकिड़ी शाख मेन जेका हुई ॿ शाखूं सेन जूं ॾखिण उभरंदे तरफ़ ऐं हिकिड़ी सड़ी शाख जेका सिधी वेंदी ॾखिण तरफ़ जेको दरिया जो मेन रुख जेको ख़ासि रुख जेको हो सो कम अज़ कम असांखे मालूम थिए थो त 7वीं-8वीं सदी ईस्वी में 9वीं सदी में 10वीं सदी में 11वीं 12वीं ताईं इहो ई दरिया जो रुख हो जेको नवाब शाह वारी टिमूं खां ॾखिण उभर तरफ़ हलंदो हो जंहिं ते मंसूरा आबाद थियो जंहिं ते सम्झो ते काहू जा दड़ा अञा बि अॻु में हुआ इहो सॼो जेको पाणी हो सो इहो विचो जेको आहे टिमूं सो आणींदो पोइ हेठि अची उहो पुराणो थींदो यानी मिरपुर खां हेठि अचूं पोइ सिधो अची पुराणो थियो इहो जेको पुराणो दरिया सो नारे सां पैरेलल हलंदो हो ॾखिण पर नारे खां पोइ मेन जेको वॉल्यूम ऑफ वाटर जेको इंडस्ट्री हो सो हितां लॻंदो हो त ऐं होॾो जेको उलहन जी जेका शाख हुई सा तमामु नंढी अंदाज़न 13वीं सदी धारे 12वीं सदी ईस्वी चइजे 12वीं सदी में कम अज़ कम इहो जेको उभरंदे वारो जेको हो शाख जेका तंहिंमें पाणी घटिजी वियो ऐं उलहंदा जेका शाख वेंदी हुई तंहिंमें पाणी वधी त उहा वञी थियो मेन दरिया यानी उहो दरिया जंहिंखे असां चऊं था सुहिणी वारो ढोरो इहो सकरनि जे परियां जा आसार बि ठाहिनि थिया वरी शहजादपुर जे भरिसां जा आसार बि ठाहिनि थिया शिवचंद्र आदम ऐं दलोर जे विच ते तव्हां वेंदो शाह बेगमरी जो ॻोठ आहे हितां सॼो जेको बीठो आहे जो ढोरो बीठो आहे इहो ढोरो आहे साॻियो अची पोइ नसरपुर वटां पोइ अॻिते हलंदो हो इहो जो सुहिणी वारो ढोरो इहा थी विचो जेको आहे जेको दरिया जो सिलसिलो ऐं विचो जेको डेल्टा आहे उन जो पोइ अञा पोइ तारीख़ी दौर में पोइ हैदराबाद मचे जी टिनूं हैदराबाद में त न पर हैदराबाद खां मथां करियूं सम्झो त मियाणी जो बेड़ो आहे या अञा मथां करियूं हितां अची वरी बि ॿ शाखूं दरिया कयूं 3 शाखूं थियूं हिकिड़ो सम्झ खे असां फुलेरी चऊं तंहिंखां पोइ रेण अॻु में हुई फुलेरी पोइ थी रेण कुझु हेठि ते हुई ऐं फुलेरी कुझु मथां इहे भिटशाह खां मथां हितां कुलनि जे पासे खां हितां इहे शाखूं फुटियूं हुयूं इहे रेण फुलेरी ऐं इहे शाखूं मिडल जूं आहिनि मिडल डेल्टा जेको तंहिंजो पोइ वञी थियो लोअर डेल्टा हेठियों डेल्टा जेको पछाड़ी ताईं क़ाइमु रहियो हाणे दरिया में पाणी घटि थी वियो आहे त इन करे पर हेठियों दरिया जेको हो तंहिंमें बि वञी टिंडे मोहम्मद ख़ान खां वठी वेंदे सम्झो त समुंड त परे आहे टिंडे मोहम्मद ख़ान खां वठी अॻिते तव्हां केसि ताईं वञो जाती खां ॿोर ते पर इहो जेको हो सो मिडल डेल्टा पोइ लोअर डेल्टा हितां शाखूं थींदो उन में मशहूरु शाखूं जेके आहिनि सो सम्झो त गुंगड़ो कारो गुंगड़ो हींअर अञा ताईं चवनि था गुंगड़ो जेको हो सो 8वीं सदी में मौजूदु हो इहा शाख जेका गुंगड़े जी मौजूदु हुई तंहिंखां पोइ सीर पखार में हिकिड़ी शाख वञी किरंदी बदीर ॾांहुं हिकिड़ी शाख वेंदी पर वॾी शाख कलरी हुई
जेका मकड़ी वटां तो लंघंदी हुई ऐं घाव जेको आहे इतो वञी इन में किरंदी हुई। तंहिंखां पोइ इन साॻिए जी थोरो देरि सां पोइ बघियाड़ शाख शुरू थी। बघियाड़ जेका हुई सकलरी खां उज़रा उभरंदे पासे इतऊं इहो सॼो बघियाड़ थियो। पोइ इतऊं फिटो थियो। हितां जो कोटड़े मोहम्मद खान उतां निकिरी वञी दरिया अॻिते विया ऐं इन खे गुंगड़े खां मटे अॻिते हिकु वक़्तु फिटो दरिया जेको शुरू थियो। इन ते फिटो ढोरो सॼे थो, पर फिटो बि घाह खां बघियाड़ खां अॻु में आऊं रखंदुसि। तंहिंखां पोइ उते ॿिया आहिनि खारड़ो दरिया थियो। पोइ ईअं वञी सम्झो समुंड में जॾहिं दरिया वञी ते किरियो त गुआणे ते छॾे, कॾहिं सम्झो त ईशा कॾहिं ऊषा, अञा ताईं उहे वाहड़ जेके आहिनि से समुंड जे किनारे सां बीठा आहिनि। इहो ॿियो हिकिड़ो फैक्ट आहे दरिया इंडस जो, डेल्टा करणु। 3 रुख कयई, 3 डेल्टा कयई। तंहिंखां पोइ इन्हनि रुखनि ते, इन्हनि डेल्टाउनि ते, इन्हनि शाखुनि ते दरिया जेके आहिनि पाणी जा वाकुरनि ते शहर पिया आबाद थिया आहिनि, शहर पिया बीठा आहिनि। मिसाल तौरु आहे शाह कपूर जेको वॾे में वॾो शहर हो, तंहिंजा असां सूमरनि जे वक़्त जो वॾो हिकिड़ो शहर आहे ऐं सूमरनि जे वक़्त जो हिकिड़ो सम्झो तख़्तगाह शहर आहे, कैपिटल थी रहियो आहे। शाह कपूर जा आसार ते बीठा आहिनि पिया, तमामु आलीशान, पर दरिया जे करे फिटी विया वञण जे करे। जी शाह कपूर वरी थींदो जाती जे ओरियां गोलारची जे परियां इन विच में। तंहिंखां पोइ सम्झो त रड़ी जो शहर जेको हो सो मशहूरु हो, वेंदे टालपुर जे दौर ताईं बि आबाद हो। ऐं उहा रड़ी जेका हुई सा जतन जो सम्झो त हिकिड़ो वॾो तख़्तगाह शहर हो जाती जे ओरियां, जंहिंजे बारे में मशहूरु त रड़ी टकनि में पढ़ी मिलियो जतन खे जवाबु। रड़ी वॾो शहर हो जेको फिटी वियो। तंहिंखां पोइ पुराण दरिया हो, पुराण दरिया ते नोचो जेको हो सो वॾो शहर हो। पछाड़ी ताईं वेंदे टालपुर जे दौर जे आख़िर ताईं बि कहिड़ी बि हटो आहे। ऐं बड कलेक्टर हो जॾहिं मित्रोफास जो, तॾहिं उते वञी लोटे खे ॾिठऊं कयूं, तोबतूं जेका हुई सा कढाए खणी आयो जेका मित्रोफास में डिप्टी कमिश्नर जे ऐं इन कलेक्टर उन वक़्त जे बंगले में पई हूंदी। इहा तोबतूं लोटे ॾियूं। लोटो एॾो वॾो शहर हो। किथे नोटो जी नोटो में सम्झो त टाली हाणे इहे आहिनि शयूं वॾियूं लिखे कुलरी जे परियां हीअं सम्झो त कुलरी खां ॾखिण ते अञा हलिया वञो कुलरी शाख वठी पोइ उते ॾखिण ते वञी पोइ उते लोटो थो अचे ऐं भिट जे भरिसां आहे समुंड जेका वॾो थर जी भिट पवंदी थी अचे पई ऐं ढोरे ते आहे, ढोर जेको उभरंदो नारो ढोरो त हिते आहे लोटो। पर इहे पाणी जे उथल पुथल जे करे जेके सम्झो त पर पुराणो दरिया जेको त सो घणो वक़्तु सम्झो त उन में पाणी हलियो, उन वॾी आबादी कई पुराणो दरिया। जेबसाबाद, डिगड़ी, टिलो, जान मोहम्मद, इहे जुडो इतऊं सम्झो त वञी नए कोट ताईं इहो पुराण जो रुख हो। जंहिंजे करे माण्हू चयो त झूनी तूं पुराण ॾींहं घणेरा संभरी तोखे ॾिठा हाण लाखे जहिड़ा पहेड़ा। इन लाखो जेको आयो उन जहिड़ा बुर्स त पहेड़ो चइबो जेको गुज़रियल मुसाफ़िर अहिड़ो को तो ॿियो कुझु ॾिठो त हिते पुराणो जवाबु थी ॾिए त लाख हा किरे त तोखे ॾिठा हाण सोन जो शौगार सौदागर हेम चइबो आहे सोन खे। चवणो उहो सौदागर अहिड़ो जो तेजी मंज़िल कई पुराण जी कंदी ते पोइ पुराण खे सम्झो त ॾाज ॾिनाई ॾेज ॾिनाई, यानी पुराण में जेके कंडा वण किरड़ जेके बीठा त खे सोना हार विधायूं, पोइ विधायूं न विधायूं पर ॻाल्हियूं इहे मशहूरु आहिनि जेके हलनि थियूं। ऐं इहा आमरी हुई जेका टंडे जान मोहम्मद में बीठल हुई, आमरी जो वण यानी गिदामरी जो वण उहो एॾो थुल्हो एॾो वॾो हुयो जो सम्झो त टालपुरनि जे दौर जे शुरू में कलोड़नि जे दौर जे आख़िर में, पर कलोड़नि जे दौर में ख़ासि तरह सां चवंदी जिननि जो घणो रवाज हो कलोड़नि जे दौर में, जिथे किथे जिन माण्हू त पोइ हिते इहो आमरी हुई चवंदा हुआ त हिते जिननि देव रहनि था, जंहिंखे अब्दुरहीम गिरोड़ी पोइ वञी चयो आहे इन आमरी खे वधायो आहे वञी धक कयो अथसि। पर इहा आमरी जेका हुई सा बि टिनि जान में वठी ते ॾिनी पुराण जे त पुराण वॾो छा हुई। पर इहे 2-4 ॻाल्हियूं आउं सम्झां थो त असांखे रखणु घुरिजनि। हींअर जेके ढोरा बीठा आहिनि जेके असांखे मिलनि था उतर में, जिसकान वारो ढोरो पाण हलनि था कोटड़ी जी जे ओरियां जिसकान जे शहर वटि ढोरो बीठो आहे जेको दरिया जो तमामु वॾो पेट। इहो पेट जेको आहे सो विचे दौर जी जेका आहे शाख इहो परियां कोटड़ी जी वटां मथां परियां पिया आयो अरोड़ वटां ईंदो हो इहो दरिया। नारो वारो ढोरो ॿिया ढोरा इहे जेके सभु आहिनि इनखे ज़रा तफ़सील सां ॾिसे थो। हाणे पछाड़ी में हैमिल्टन रिपोर्ट हींअर जॾहिं
कोशिशि पिया कयूं त असांखे छंडणूं कढूं ऐं सिम जा ढोरा कढूं त जेका हैमिल्टन रिपोर्ट आहे तंहिंमें हिकिड़ी रिपोर्ट सॼी इन जे बारे में आई ऐं उतां जो जेको जंहिं उहा रिपोर्ट लिखी आहे उहो मुंहिंजो वाक़ुफ़ु आहे, मूं वटि आयो जे हैदराबाद में